हारीअ जी ज़िंदगीअ में ख़ुशहाली कॾहिं ईंदी? हारीअ जी ज़िंदगीअ ते लिखियल हिकु यादगार वीडियो स्टोरी। असांजे मुल्क जो हारी खेत मज़दूर अवाइली दौर खां वठी अॼु ताईं काफ़ी सख़्तु महिनत ऐं जफ़ाकशी करे रहियो आहे, पर अॼु ताईं संदसि कयल महिनत ऐं सख़्तु पूरीअ करण जे बावजूदु ही हारी ख़ुशहालीअ वारी ज़िंदगी गुज़ारण खां मजबूर ऐं लाचार आहे। हारीअ जी राति ॾींहुं कयल सख़्तु महिनत हारीअ जी ज़िंदगीअ में का वॾी तब्दीली नाहे आणे सघी। हिन मुल्क जा हारी अॼु बि कणिक सारिन ऐं ॿियनि केतिरनि ई अनाज वारे फसल पोखण जे बावजूदु संदनि घर में अनाज जो को ख़ासि ज़ख़ीरो ॼमे न आहे हूंदो। हारी ॿनी खेत में पोखियल वणनि जी फसल जंहिंमां कपिड़ो ठाहिण जे मिलनि में ऊचो ऐं तमामु ख़ूबसूरत महांगो कपिड़ो तयारु कयो वञे थो, पर हारीअ जे जिस्म ते अॼु बि पहिरियल कपिड़नि खे वरी बि चतियूं लॻल ऐं वारी पोशाक नज़र ईंदी आहे। हीअ हारी पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं को सुठो घर नाहे ठाहे सघियो, जॾहिं त हारीअ जी महिनत ऐं कमाईअ मां ही भौंतार वॾी राति वीगो ऐं किरोला में चढ़ी मुल्क जे ईवाननि ताईं पहुची वेंदा आहिनि। पर ही हारी अॼु बि बीमारीअ जी हालत में पहिरें पंधु करे अस्पताल ताईं पहुचंदो आहे। हीअ हारी जेको पंहिंजी पूरे घर जी भातियुनि सां गॾिजी ॿनी ॿारे जो कमु कार कंदे नज़र ईंदो आहे, पर निहायत अफ़सोस सां चवणो थो पवे त अॼु बि हारी हिन जदीद दौर में पंहिंजे औलाद खे का ख़ासि तइलीम बि ॾियारे नथो सघे। हारियुनि जे ॿारनि वटि का टेक्निकल डिग्री नज़र न ईंदी। हारी पंहिंजे औलाद खे डॉक्टर या इंजीनियर बनाए न आहे सघियो। बसि 100 सालनि खां वठी अॼु ताईं हारीअ जो पुटु हारी थींदे ई रहिजी वियो। हारीअ जी पूरी ज़िंदगीअ में का बि ख़ुशहाली नज़र कोन पई अचे। हारी अॼु बि अहसासे महरूमी ऐं अहसासे कमतरीअ जो शिकार आहे।